9 बजे को धरणो शुरू आहे। मंझंदि जो 1 थो थिए त को माण्हू आयो कोन्हे को, न को ऑफिसर आयो आहे, न को पुलिस मुलाज़िम को आयो आहे। असांजो धरणो जेसि ताईं आज़ादु न थींदा तेसि ताईं असां बंदि कोन कंदासीं। असां 24 कलाक बि रोड ते वेही सुम्ही पवंदा, क्षमा न हाणे सुम्ही पवंदासीं जेसि ताईं असांजो भाउ आज़ादु जमीन जो भाउ आहे। असांखे सखड़ा ठला दिलासा ॼण 24 कलाकनि में ॾींदासीं, हीअं कंदासीं। SHO आयो हिन महिल ताईं त को हाणे त सिपाही बि कोन आयो आहे असांॾे। जीअं त असांखे हुकुम मिलियो सुबुह जो रोड ब्लॉक 9 बजे खां वठी रोड ब्लॉक 5 कलाक थी विया आहिनि। 5 कलाकनि में न को इंतज़ाम आहे, जेको माण्हू आयो आहे, न को SHO आहे, न का पुलिस का मोबाइल बि आई आहे। असांजो इहो लाइ अमल जेतिरे ताईं असां मुंहुं आज़ादु न थींदा असां रोड धरणो ख़तमु न कंदासीं। इंशाल्लाह धरणो जारी रहंदो जेतिरे ताईं को बि असां सां ॻाल्हियूं करण लाइ असांजे मौक़ो न ईंदा जेतिरे ताईं धरणो जारी रहंदो। जी हिन वक़्तु को बि न आयो आहे? को बि न आयो अञा त असां सां मिलण त पंहिंजे अञा हिते को बि सिपाही या को बि अमलदार हिते न अचण लाइ तयारु आहे ऐं दोस्त सभु असां सां गॾु आहिनि ऐं को बि माण्हू अचण लाइ हिते तयारु कोन आहे ऐं इंतिज़ामिया पर करमपुर पुलिस ऐं उनजो SHO बि असां न आयो आहे। पहिरीं त तमामु दोस्तनि जो शुक्रिया अदा कयां थो, हुन सां गॾोगॾु JTN वेब न्यूज़ जे सथ जो CEO जो शुक्रिया अदा कयां थो, जेको सुबुह खां वठी मुसलसल इन धरणे वारनि सां गॾु मौजूदु आहे। हक़ीक़तुनि खे ॾिठो वञे त शायदि ही इंसान न के जानवर गुम थिया हुजनि जो इंतज़ामिया जे कन ते का जूअ न चुरी आहे। 5 घंटनि खां मुसलसल धरणो जारी आहे। SP त पंहिंजी जाइ ते, लेकिन करमपुर SHO बि हिन वक़्तु ताईं हिन मुहाज़ ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हैरत बार बार थिए थी इन करे त असां आख़िर कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं, असांखे ज़ुल्म जो टारगेट छो बणायो वञे थो। असांजे मजबूरियुनि जे सबबु, असांजे धरणे जे सबबु जेके मुसाफ़िर बि परेशान आहिनि, उन्हनि जा फैमिलीज़ उन्हनि सां गॾु आहिनि जेके हिन वक़्तु ताईं निठण उस में गर्मी में मौजूदु आहिनि, बीठा आहिनि ग़रीब, उहे असांजी मजबूरियुनि जन करे असां उन्हनि खे बीहारे छॾियो आहे। पर SSP कश्मीर खे हिन वक़्तु ताईं इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिन वक़्तु ताईं नई हुनजी का टीम आई आहे, नई हू ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। बहरहाल असां इहो ई मुतालबो पहिरीं बि रखियो आहे, हाणे बि रखूं था, जेसि ताईं जमील अहमद बुरड़ो ऐं आसिफ अली बाज़ियाब नथा थियनि असां वापडा यूनियन सां हिन धरणे में आखिरी घड़ी ताईं मौजूदु रहंदासीं। नहीं कोई ऑफिसर आया है, नहीं कोई आला अहदेदार आया है, किसी अमीर ने, किसी MP ने रब्ता भी नहीं किया है, कोई पूछने वाला नहीं है। यहाँ पे हमारा ये मुतालबा है कि हमारे बंदे मिलें, हम रोड खोलते हैं, वरना शाम तक, कल तक रोड नहीं खुलेगा, बंदे नहीं मिलेंगे, रोड नहीं खुलेगा।